नाज़ी 7 में बासण जे धमकियुनि तशद्दुद ऐं पुलिस पारां कूड़ो केस दाख़िल करण ते ख़ौफ़ विचां दिल जो दौरो पवण सबबि ॻोठाणो फ़ौत थी वियो, जंहिं ते वारसनि पारां लाश रखी धरणो हंयो वियो। इन हवाले सां वधीक तफ़सील पेश ॾिसूं था रियाज़ जमाली जी रिपोर्ट में। हिननि जो को बि दाद प्यार नथो थिए ऐं कोर्ट खे इहो असीं इंसाफ़ चऊं था। नाज़रीन असीं हिन वक़्तु टल्टी में मौजूद आहियूं। कुछ वक़्त अॻु में जेको आहे सहता बिरादरी ऐं कुंभर बिरादरी जो प्लाट तां जेको पाण में झेड़ो थियो। सहता बिरादरी जेको आहे जेको ग़रीब मिसकिन जेके कुंभर बिरादरी आहिनि उन ते क़तल जी एफ आई आर दाख़िल कराई। जेके उहे कुंभर बिरादरी जा माण्हू मुसलसल जेल में हुआ, पर ज़मानत ते जेको आहे हाजी कुंभर खे आज़ादु कयो वियो हो, जेको पिणु ज़ख़्मी हो हिन केस में। सहता बिरादरी जा माण्हू आहिनि उहे उन्हनि जे प्लाट ते कब्ज़ो करे वेठा आहिनि ऐं जेको आहे हिन ते मुसलसल जेको टार्चर करे रहिया आहिनि, जेको मारण सां धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिन वक़्तु कब्रिस्तान ते जेको हाजी कुंभर जी जेका तदफ़ीन थी रही आहे उते जेके उनजा वारिस, उनजा पाड़ेसरी ऐं सिविल सोसाइटी जा माण्हू सरापा एहतिजाज बणियल आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उहे छा था चवनि। दोस्तनि पाड़े जा आहिनि, हिननि जे भरिसां प्लाट हो सतनि जो, उन ते सतनि चौधारी दर आया, हिननि जे पासे बि दर आहियूं। आख़िर वॾेरे खे चयूं, वॾेरे फ़ैसिलो न कयो, हिननि वञी दरख़्वास्त ॾिनी। दरख़्वास्त ते इहो झेड़ो थी पियो, जेको हली मली हुननि जे घर धक बि हयूं, ॿारनि खे धक हयूं ऐं हुननि खे धक हणी हुननि जे घरनि खे बाहियूं ॾी, हुननि जो माल चोरी कयो अथनि। असांखे जेके ॿाहिरि आहे उन्हनि खे बि धके आहिनि, भाइटियूं उन्हनि खे ॿारनि खे बि धके आहिनि। उन खां पोइ जेको असांखे कूड़े केस में फासा वियो, सो असां जेल में हलिया वियासीं। उन खां पोइ घरनि में जेको आहे बाहियूं ॾिनियूं, अलाह तलब जेको खणी आहे हुननि जो हीअं कब्ज़ो आहे घरनि जे मथां। ऐं उन खां पोइ जेल मां असां छुटी आयासीं त सदमे में जेको आहे गुज़ारियो आहे। साईं हीउ वाक़ियो इहो थियो जो शेर साहब मुंहिंजो दोस्त हो, वधि में वधि मूं हुनखे एतिरियूं मिनतूं कयूं, एतिरियूं मिनतूं कयूं, कुंभर अलाह मूंखे रोअण थो अचे। ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे, कूड़ बि कोन्हे। शेर बि दोस्त हो, हीउ मामो बि दोस्त हो, भाउ हो, मूंखे ॾुख आहे। हिननि जो को बि दाद प्यार नथो थिए ऐं कोर्ट खे इहो असीं इंसाफ़ चऊं था त इंसाफ़ करे हिन ग़रीबनि खे घर वठी ॾिए, घर साड़े छॾियऊं, तबाह करे छॾियऊं। असांजे प्लाट जो हो मामूली ॻाल्हि हुई, प्लाट बि कुंभरनि जो हो, पर उन तां उन्हनि खे हुननि जो ई नूर नबी हो सातो, जे चंद ही नथो ठहे त तव्हां केस कयोसि ऐं DSP वटि बि कयोसि, कोर्ट में बि कयोसि। उहो असां हुन ते दरख़्वास्त कई, दरख़्वास्त मां जा उहा चिड़ी वरी गॾिजी घरनि में घिड़ी, तव्हां असां छो केस कयो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खां मुतालबो कयो आहे त ख़ुदारा हीउ तव्हांजो तक आहे ऐं हिन तक जा तव्हां रहवासी आहियो ऐं ख़ुदारा इन शइ जो नोटिस वठी जेके कुंभर बिरादरी जा ग़रीब मस्किन माण्हू आहिनि उन्हनि सां इंसाफ़ फ़राहम कयो वञे। कैमरामैन शाहिद टालपुर सां गॾु रियाज़ हुसैन जमाली, धरती TV 7।